हाणीअ मां अपडेट कयूं पिया झिरकमा लखा दिनूं झिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ त पाकिस्तान में तेज़ी सां वधंदड़ बुख महांगाई गुरबत तोड़ी बेरोज़गारी जो इलाज ऐं ख़ात्मो सिर्फ़ भुट्टो अज़म में समायल आहे। पीपी लेडी विंग तालके ठठे जी मुतहरिक सरगर्म तालका सदर मैडम अमीना एहसान भट्टी मीडिया सां ख़ुसूसी गुफ्तगू में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त पाकिस्तान में इन वक़्त तेज़ी सां फैलजंदड़ बेरोज़गारी गुरबत तोड़ी महांगाई जे ख़ात्मे जो अवाम दोस्त फार्मूलो सिर्फ़ पाकिस्तान पीपल्स पार्टी जा इन मंशूर भुट्टो अज़म तोड़ी धरती के दिलेर धीअ शहीद बेनज़ीर भुट्टो के ज़बरदस्त मुआशी तरक्की ऐं खुशहाली वारे अवाम दोस्त प्रोग्राम रोटी कपड़ा मकाम में समायल आहे। उन करे अवाम पाकिस्तान पीपल्स पार्टी के ईंदड़ जनरल इलेक्शन में चइनी सूबन में भरपूर अवामी मीडियम मेडेंट से सोभारो करे इक़्तिदार पीपी के ॾियारण पोइ वेही रंग ॾिसनि। जीअं भुट्टो कामरेड अमीना एहसानिया भी दावा कई आहे त ताज़नि बल्दियाती इलेक्शन में ज़बरदस्त कामयाबी का पोइ ईंदड़ जनरल इलेक्शन में ॿियाणी जनाब सादिक अली मेमण ऐं अदी रुखसाना शाह जे सरवाणी में ज़बरदस्त अवामी मुहिम हलाए ज़िले ठठे में बीठल समूरनि सूबाई ऐं क़ौमी निश्चितनि तां वॾी कामयाबी सोभ ॾियारींदासीं।